फितरस उन जो वॾो ॾोह थियल हुयो, लेकिन जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद थी न दुनिया ते त फितरस जा पर सड़ियल हुया, ज़मीन ते रखियो हुयो। फरिश्तो जॾहिं हज़रत जिब्राइल वञे पियो, अल्लाह पाक मोकिलियुसि त वञ मुंहिंजे महबूब खे वञी हुसैन जूं मुबारकूं ॾे। ऐं जॾहिं उहो अचे पियो रस्ते तां ॾिठईं त फितरस रस्ते ते बीठो आहे। चई त हज़रत जिब्राइल ॾे ख़बर केॾांहुं पियो वञे? चए अॼु रसूल जे घर में ख़ुशी आहे, हुसैन आयो आहे। त फितरस चयो त मूंखे बि खणी हल, अॼु मां मोहम्मद खां बख़्शिराईंदुसि हुसैन जे सदके में। जॾहिं फितरस जी माफ़ी थी थी सघे त तुंहिंजी बि माफ़ी थींदी, पर तूं नियत त कर न। तो नियत कई कान्हे, माफ़ी वरी किथों मिलंदी? नारा हैदरी। उसने रहंद आयो साईं महबूब, उसने काठियो उनकी खास फरमाइश है, जिस दिल विच हुब ने हैदर दी, आज जिस दिल विच हुब ने हैदर दी, ओ बख्तां दा है ढिला, जेड़ा जान के पीर अली नु ना मने तै बंदे ते गिला, जेड़ा अपने आप को समझे वह कालू इना लिल्ला, आज दा पीर होवे हसनैन दा बाबा, क्यों न जन्नती आखे बिस्मिल्लाह। खुदा वो है जो कतरे से फैज़याब करे, खुदा वो है जो कतरे से फैज़याब करे, नबी वो है जो खुदाई का इंतजाम करे, काबा वो है जिसको सजदा खासियाम करे, हाँ मकर अली वो है जिसको काबा भी खुद सलाम करे। उन फितरस के खणी आया, हजरत जिब्राइल खणी आयो, उन जा पर सड़ियल हुया, जी उनके खणी आयो त अकायदो जान फरमायो त हिन के फितरस के हुसैन जे पीगे सां मस कयो। उहे अची विया पर उहा माफ़ी मिली वई, पोइ तोखे असांखे बि मिलंदी, पर असांखे नियत त करणी आहे। पर ये भी आए सिंधी में चवंदा जेड़ी नियत तेड़ी मुराद। तू नियत जो कंदे त मां जहन्नम में वेंदुसि त पोइ बिस्मिल्लाह असांखे कहिड़ो एतराज़। मैं अली दा गुलाम अली में दा इमाम, अली दा गुलाम अली में दा इमाम, अली दा ओ मैं अली दा गुलाम अली में दा इमाम, 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 अली रजा रापोटा सजा सजी संगत वाला, और मैं अली दा गुलाम अली में दा इमाम, अली दा गुलाम अली में दा इमाम, जिक्र है दर्दा तेरा मौलाना, जिक्र है दर्दा, जिक्र है दर्दा तेरा मौलाना, जिक्र है दर्दा करदा सुबह या शाम,
सरकार मेहरबानी दामाद अली आला अली आला अली आला अली आला सरकार मेहरबानी दामाद आला सरकार मेहरबानी दामाद अली आला सरकार मेहरबानी दामाद आला सरकार मेहरबानी दामाद अली आला सरकार मेहरबानी